सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। समर नजनी साण होत हमायती तिन जो करे छीज छपर में पुनो ईदम पाण पुथींदी रुवरिहान लहज़े मंझ लतीफ़ चवी। मारू मिट मली रजा सभई मूं सरदार महशर वेल मैदान में मोहब्बत थींदा महदार लोयन वारा लख हजार पर मारू मंजन हिकड़ो। सुभान अल्लाह। नागा हवाओं में रवानगी आ गई चमन के पत्ते पत्ते पर जवानी आ गई। रहमते हक को यकायक बहाना मिल गया हजरते बीबी आमिना को कुल तो कंज का खजाना मिल गया। हजरते हसनैन करीमैन को बेमिसल नाना मिल गया और हम गुनाहगारों को बख्शिश का बहाना मिल गया। सुभान अल्लाह। या इलाही तेरे करम से कौन सी शय मिली नहीं मेरे झोल तंग है तेरे यहाँ कमी नहीं। सुभान अल्लाह। हम्द ऐं सना खां बाद निहायती वाजिबुल एहतराम हज़राते उलमाए ज़ी वक़ार सादात किराम ऐं हाज़रीने महफ़िल अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह अजो की यह महफ़िल मुबारिका साईं मोहम्मद यूसुफ हाजी मोहम्मद इसाक अदा गुलाम कादर ब्याजी की बेरन जा मिट माइटन जे तरफा कारी खैर जो एहतमाम कयो वयो धणिय दर दुआगो यहाँ अल्लाह ताला पंहिंजी बारगाह में कबूल मंजूर फरमाए। अल्लाह ताला दारैन में न जो सिलो ऐं नेमुल बदल अता फरमाए। आमीन सुम आमीन वमा तौफीकी इल्ला बिल्लाहिल अलीय्यिल अज़ीम। इंतजाम अज तरफा यो हुकुम हुयो त अज असांखे शान मुस्तफ़ा ॿुधायो वञे। उन सिलसिले में क़ुरान मजीद फुरकान हमीद बुरहान रशीद मां नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी रहमत जी मुतालिक आये करीमा तिलावत कया। इंशाअल्लाह आये करीमा जो तर्जुमो ऐं उन जे मुतालिक चंद मारूज़ात अवां जी खिदमत में अर्ज रखबा। दुआ कयो मुबारक महीनो वा मुबारक रात अल्लाह से मुझी ऐं तवां सभिनी जी हाज़िरी भी कबूल फरमाए। रब साईं तवां जा गुनाह भी माफ़ फरमाए।
हाणे ज़ौक़ मां शौक़ मां मोहब्बत ऐं अक़ीदत मां का भी जुबान खामोश न रहे। मदीने वारे साईं जे मथां सलाह सगोरी जो नज़रानो पेश कयो। पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। नंढा वॾा मिली करे चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। असां तव्हां महबूबन करीमन जा उम्मती कलमे पढ़ण वारा वॾा खुश नसीब जे साईं इनामुल्लाह मूंखां पहिरीं बयान पे कयो त मुबारक रातियूं यकीनन रमज़ान शरीफ़ जो बाबरकत रातियूं इहे बरकत वारियूं आहिनि, पर इहे बि कंहिंजे सदके मिलियो आहे। लैलतुल क़द्र जी मुबारक रात 1000 महीननि खां बहितर आहे, पर इहो बि सदको मदीने वारे मीर जो। सुभान अल्लाह। हिन कायनात में इंसान ज़ात जे हिदायत जे लाइ 1 लख कमो बेश 24,000 नबी सगोरा आया, पर जहिड़ो प्यार मोहब्बत महबूबन करीमन खे पंहिंजी उम्मत सां आहे, अहिड़ो प्यार के नबी खे न हुयो। तमाम नबी शान वारा अज़मत वारा, को नबी के इलाके जे लाइ आयो, को नबी के ॻोठ जे लाइ, को के मखसूस सोबे जे लाइ, को नबी के ख़ास मुल्क जे लाइ नबी बणिजी आयो। पर वाह मुंहिंजा महबूब, अल्लाह तो फरमा महबूब मूं तोखे पूरी कायनात ला नबी भी बनाए मोकिलियो आहे, रहमत भी बनाए मोकिलियो। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। सुभान अल्लाह। सब आवाज बुलंद चो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। भला महबूबन करीम जो शान ॿुधण सां असांजी दिलि ठरे थी या न? 25 जी रात आहे, शायद कद्र जी रात हुजे, ऐं मुंहिंजो ईमान आहे त महबूबन करीम जो शान इहा भी इबादत आहे। सुभान अल्लाह। सगोरी रात हुजे ऐं ज़ुबान ते मदीने वारे साईं जो तरानो हुजे त इंशाअल्लाह हे झोलियूं खाली खणी आया आहियूं, वेंदासीं त ख़ुदा जी रहमत मां धरे पूरी। सुभान अल्लाह। सब नबी शान वारा, सब नबी अमान वारा, पर वाह मुंहिंजा महबूब रब तो फरमाए वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। ऐ मुंहिंजा महबूबा मूं तोखे रुगो इंसान जे लाइ न, पखियुनि जे लाइ न, वणनि जे लाइ न, मलाइकनि जे लाइ न, बल्कि सारी कायनात ला रहमत बनाए मोकिलियो। सुभान अल्लाह। अज भी मदीने वारो साईं रहमत आ, कब्र में भी मुस्तफा असांजे तव्हां जे लाइ रहमत हूंदो, ऐं क़यामत ते ॾियारे भी मुस्तफा जी रहमत उम्मत जे कमी। सब नबी शान वारा, सब नबी अमान वारा, पर सुन्नी अच त तोखे मदीने वारे साईं जा करम ॿुधायां। सुभान अल्लाह। अल्लाह जी ज़ात जो कसम आ, दुनिया में चवंदा त जी जल मां
औलाद जे मथा वडी मेहरबान आ, अबू मेहरबान आ, बेशक मां वडी मेहरबान आ, पर हिकड़ी अम्मा न 70 अमड़न जो प्यार हिकड़े पासे, हुसैन जे नाने जो प्यार हिकड़े पासे। अमड़ सगी औलाद जे मथा किडू मेहरबान होंदी आ, पर मदीने वारा साईं पंजी गुनाहगार उम्मत जे मथा अमड़ खां भी वधीक मेहरबान। कुर्बान वञा अल्लाह जे हबीब जे रहमत जे मथा, कुर्ब जे मथा। अचो अल्लाह जे कुरान जी तिलावत कयो। हजरत सैयदना इब्राहिम खलीलुल्लाह, शान वारो नबी, बड़े मान वारो नबी आ। कुरान तो फरमाए वत्तखज़ल्लाहु इब्राहिम खलीला, अल्लाह ताला इब्राहिम अलैहिस्सलाम के पंहिंजो खलील बनायो। एडे शान वारो नबी आ, एडे मान वारो नबी आ। यारो कुर्बान वञा अल्लाह जो कुरान पियो फरमाए। हजरत मूसा कलीमुल्लाह जे वारी आए, अर्ज कई मुंहिंजा मौला मुंहिंजी उम्मत जा नेक मुंहिंजे हवाले कर, गुनाहगार जाने तुझी मर्जी आ। ईसा अलैहिस्सलाम जे वारी आया, अर्ज कई मुंहिंजा मौला फइन्नहुम इबादुका, ऐ अल्लाह सब बाना तुझान, तुझी मर्जी आ, जंहिंखे माफ़ करिए जंहिंखे न माफ़ करिए। इब्राहिम खलीलुल्लाह जे वारी आया, कुरान पियो गवाही दे, दुआ घुरन लगो फमन तबिअनी फइन्नहु मिन्नी वमन असानी फइन्नका गफूरुर रहीम। ऐ अल्लाह मां इब्राहिम खलीलुल्लाह दुआ पियो घुरा त मुंहिंजी उम्मत में जेके नेक नमाज़ी आबिद ज़ाहिद मुत्तक़ी परहेज़गार उहे कर मां इब्राहिम जे हवाले, ऐं मुंहिंजी उम्मत जा गुनाहगार जाने तू रब जानी। सुभान अल्लाह। तवज्जो। मूसा कलीमुल्लाह पंहिंजी गुनाहगार उम्मत मां हथ कढी। ईसा रूहुल्लाह पंहिंजी गुनाहगार उम्मत मां हथ कढियो, मौला तुझी मर्जी आ। इब्राहिम खलीलुल्लाह पंहिंजी गुनाहगार उम्मत मां हथ कढियो, मौला तुझी मर्जी आ। पर वारी आई जॾहिं मदीने जे ताजदार जे, अड़ियन जे आधार जे, नबियन जे सरदार जे, महबूब करीम पकदार जे, हबीबन करीमन दुआ घुरे। अल्लाहुम्मा शफाअती ले अहलिल कबाइर मिन उम्मती। ओ मुझा करीम रब, ओ मुझा बेनियाज रब, मां इब्राहिम अलैहिस्सलाम वांगर गुनाहगार उम्मत मां हथ कोन तो कदा। इब्राहिम अलैहिस्सलाम अर्ज कयो हो त नेक मुखे दे बद तुझे हवाले, पर मां मुस्तफा जो अर्जा तो मुंहिंजी उम्मत जा नेक तो रब जे हवाले, ऐं गुनाहगार कर मां मुस्तफा जे हवाले। अल्लाह केॾो मेहरबान मौला, किन्ना कोझा अबरा बेनमाजी पापी जड़ा तेड़ा आहिनि, पर मुंहिंजे कलमे पढ़ण वारा आहिनि, ऐं हथ कोन कढंदो। अल्लाहुम्मा शफाअती ले अहलिल कबाइर मिन उम्मती, मौला मुंहिंजी उम्मत जा नेक सब तुझे हवाले, ज़ाहिद मुत्तकी परहेज़गार तुझे हवाले, पर करीम रब मुंहिंजी उम्मत जा गुनाहगार कर मां मुस्तफा जे। सुभान अल्लाह। केडो मेहरबान नबी आ, केडो करीम नबी आ। हजरत ईसा ने चौथे फलक पे खलवत खरीद ली, हजरत मूसा ने कोहे तूर पे हैरत खरीद ली, हजरत अय्यूब ने सब्र की
हिम्मत खरीद ली। हजरत यूसुफ ने अपने हुस्न की शोहरत खरीद ली, लेकिन हमारे आका ने अपनी उम्मत खरीद ली। जोर सां चो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मौला मूंखे पंहिंजी उम्मत सां प्यार, अहिड़ो नबी मिलियो आहे, अहिड़ो कुर्बदार नबी मिलियो आहे, अहिड़ो पगदार नबी मिलियो आहे जो हबीब करीम असां जे लाइ बि रहमत, जानवरनि जे लाइ बि रहमत, पखियुनि जे लाइ बि रहमत। कुर्बान वञा मुंहिंजे महबूब करीम जे अज़मत जे मथां। हबीब करीम अम्मा हलीमा जे घर में रहंदा। सुभान अल्लाह। अम्मा हलीमा रदी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी, अञा महबूब करीम ज़ाहिरी उम्र में नंढा हा ऐं खणी पंहिंजे बगल में बैतुल्लाह शरीफ जे वेझो आयसि ऐं इरादो कहिड़ो हो त थोरी रिश घटे त महबूब खे खणी वञी हजरे अस्वद खे चुमी। मुंहिंजे महबूब जी रज़ाई अम्मा हलीमा सईदा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाती, अञा इंतजार में वेठी आहियां, छा ॾिसां हजरे अस्वद पंहिंजे जॻह तां निकितो। चई सुभान अल्लाह। इहो पत्थर डोड़ंदे आयो, अची करे मुंहिंजे हबीब जे लपनि खे चुमण लॻो आहे। सुभान अल्लाह। यारो कुर्बान वञा मुंहिंजे महबूब करीम जे अज़मत मथां। इन हजरे अस्वद जे मथां तारीख़ में कई हमला आया, कई ज़ालिमनि बादशाहनि हमलो कयो आहे, कई मर्तबा बैतुल्लाह मां इहो कढी करे पंहिंजे मुल्क खणी विया। इहो जन्नती पत्थर 3-4 टुकड़ा थी वियो। कई तारीख़ में वाक़िया मिलनि था। हिकिड़ो भेरो बैतुल्लाह जी मरमत कई वई। मुंहिंजा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अञा नुबुवत जो ऐलान कोन कयो आहे। हाणे बैतुल्लाह मां हजरे अस्वद खे अलॻि कयो आहे। हाणे मके जे कुरैशन में तकरार थी वियो त हाणे इहो पत्थर नसब केर कंदो। बैतुल्लाह जी तामीर करे हाणे अरब में मके में कई खानदान हा, कबीला हा। हर हिक कबीले जी ख़्वाहिश हुई त इहो पत्थर असां पंहिंजे हथनि सां रखूं। एतिरे क़दर जो जंगो जिदाल जो ख़तरो हुयो, पाण में लड़ाई जो ख़तरो हुयो। 6 ॾींहं गुज़री विया, फैसलो न थियो आहे त हजरे अस्वद केर वञी इन जॻह ते लॻाईंदो। मके में जेके शुरफा ज़ुमा बुज़ुर्ग हा, वॾी उम्र वारा हा, उन्हनि फैसलो कयो त अचो हाणे फैसलो कयूं था, केर भी जंग न करे, अज रात इंतजार कयो। पहिरियों शख्स जेको अज मताफ में दाखिल थींदो, असां फैसलो कंदासीं त इहो पत्थर उहो पंहिंजी जॻह ते रखे। सुभान अल्लाह। ॻाल्हि मुंहिंजी सम्झो था? फैसलो तय थी वियो। अल्लाह जी कुदरत उन रात जो फजर खां पहिरीं मुंहिंजा महबूब करीम बैतुल्लाह में दाखिल थिया। सुभान अल्लाह। सब कुरैश मुतमिन थी विया त सादिक मञीदा न हा, कलमो न पढ़ंदा हा, पर सादिक ज़रूर चवंदा हा त यार आहे सचो, आहे ईमानदार, ऐं इन जो फैसलो क़बूल। हाणे सब मिली अची गॾु थिया मुंहिंजे महबूब करीम जे बारगाह में। ओ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तू सचो आ, ईमानदार आ, सादिक आ। हाणे फैसलो अहिड़ो कर जो असां सब राज़ी थी वञूं। वाह रहमतल लिल आलमीन नबी, तुंहिंजे अज़मत जे फैसले मथां कुर्बान वञा। तवज्जो ॾे, मुंहिंजे महबूब करीम जो तोखे फैसलो ॿुधायां। हबीब करीम जे चवे हा त ही खानदान वारो पत्थर रखे त ॿियो नाराज़ हा, टियों नाराज़ हा, पर वाह ग़ैब दान लबे। मुंहिंजे हबीब करीम फरमायो चादर विछायो, चादर विछायूं। पान करीम फरमाए त हाणे हजरे अस्वद खे इन जे विच ते रखो। हाणे जेके भी कबीलन वारा आयो, इन चादर जे चारी कुंडन खां सभई हथ विझी झले खणी हलो ओस्ताई। तां त सब समझो त इहो पत्थर नसब करण में असां सभिनि जो बराबर जो हक़ शरीर।
अल्लाह जे हबीब जो फैसलो थियो आ चादर ते पत्थर रखो आ सभई चौधारी फिरी आया चादर खणी जरे मल हजरे अस्वद खे खणी बैतुल्लाह जे वेझो आया अल्लाह जी कुदरत निराली आ कोई सब मिली करे चवण पिया ओ मोहम्मद फैसलो तो ॾाढो भलो कयो आ हाणे असां जी दिल थी चवे त इहो पत्थर पंहिंजे हथ सां खणी नसब भी तूं कर वाह मुझा महबूबा तुझे फैसले जे मथा कुर्बान वञा हजरत अम्मा हलीमा सईदा रज़ी अल्लाह तआला अन्हा फरमाए थी एक ॾियारो आयो मुझे महबूब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो ओ मुंहिंजी अम्मा हलीमा जी मुंहिंजा बचड़ा दे ख़बर मुंहिंजो अद्दो जंहिंजो नालो अब्दुल्ला आहे जेको अम्मा हलीमा जो बचड़ो हुयो अद्दो ॾींहं जो काॾे वेंदो आहे बचड़ा तुंहिंजो रिदाई भाऊ अब्दुल्ला ॾींहं जो बकरियूं चारण वेंदो आहे अयूं चारण वेंदो आहे मुंहिंजे महबूब करीम फरमायो अम्मा जे इजाज़त हुजे